नालो छा आहे? अक्सा कंहिंजी धीअ आहीं? मुनवर अली जी किथे जी रवासणी? मोरो शहर में। तुंहिंजो छा चवणु आहे? मुंहिंजो इहो चवणु आहे त मुंहिंजी मंगनी निज़ार अली बुढ़ीअ सां थियल हुई ऐं उन खां बाद में अबू वारनि ॻाल्हि वरी न वञी लालच में अची ऐं ॿिए हंधि निकाह पिया मुंहिंजो कराइनि। इन जे करे मूं पंहिंजे घर वारनि खे ॻाल्हि कई, चयोमांसि त मां निकिरी थी अचां पंहिंजी मर्ज़ी सां ऐं कोर्ट में निकाह था कयूं। किथे निकाह कयो? हैदराबाद में। हाणे तव्हां किथे था रहो? हैदराबाद में। अच्छा, तोखे को पंहिंजे माइटनि मां का ॻाल्हि मोड़ उन्हनि कई हूंदी फ़ोन ते, छा थियो? जी धमकी ॾिनियूं अथनि त असां FIR कटाईंदासीं ऐं मुंहिंजे घर वारे जे नाले उनजे माइटनि खे ई उनखे असां मारे छॾींदासीं ऐं नुक़सानु पहुचाईंदासीं। अच्छा, जेके तुंहिंजा माइट आहिनि जेके तोसां दुश्मनी था कनि, धमकियूं था ॾियनि, उनजा नाला छा आहिनि? वज़ीर, नज़ीर, शबीर, मोहम्मद उमर, हुसैन। अच्छा, हाणे तूं कंहिंखे अपील थी कई त तोसां इंसाफ़ थिए? DSP नौशाद अफरोज़, DSP मोरो अपील थी कयां त असांखे अदी तुंहिंजी शादीअ घणा ॾींहं थिया आहिनि? 8 ॾींहं थिया आहिनि। अच्छा, तव्हां शादी तो किथे कई? हैदराबाद में। हैदराबाद। हाणे तुंहिंजो छा चवणु आहे, कंहिंखे थी तूं अपील करी? SP नौशाद अफरोज़, DSP मोरो खे अपील थी कयां त असांखे ऐं मुंहिंजे घर वारे खे तहफ़ुज़ फरमाया। अदी छा तुंहिंजो चवणु आहे, कंहिंखे अपील कंदीअ? SP नौशाद अफरोज़, DSP मोरो खे अपील थी कयां त मुंहिंजे घर वारे खे ऐं उनजे माइटनि खे को नुक़सानु केस उहो पूरो सम्झो वञे ऐं ही मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते चाढ़ियो वञे, ॾुखे वक़्त में कमु अचे। अदा घोट तुंहिंजो नालो छा आहे? निज़ार अली। तुंहिंजो छा चवणु आहे? मुंहिंजो इहो चवणु आहे त मुंहिंजी अक्सा सां मंगणी थियल आहे, उनखे साल थी चुको आहे। मूं पंहिंजे माइटनि खे मोकिलियो त शादी जे लाइ, त मुंहिंजा माइट उन्हनि वटि विया, उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो, चयूं त असां हाणे तव्हां सां कोन कंदासीं ऐं उहो लालच में अची करे मुंहिंजी माई खे ॿियनि ज़बरदस्ती परिणाइनि पिया। पोइ मुंहिंजी ज़ाल मूंसां राब्तो कयो फ़ोन ते ऐं चयईं त मुंहिंजा माइट लालच में अची विया आहिनि, मूंखे ज़बरदस्ती परिणाइनि था ऐं मां निकिरी अचां थी, पाण निकाह कंदासीं कोर्ट में। पोइ हीअ मूं वटि आई मुंहिंजे घर, पोइ असां हितां वियासीं हैदराबाद में निकाह कयोसीं ऐं असांखे 8 ॾींहं आहे असांजे निकाह खे। असां हैदराबाद में वेठा आहियूं ऐं हिन जा माइट, मुंहिंजो जेको सहुरो आहे मुनवर अली ऐं हुनजा ॿाहिरि असांखे धमकियूं ॾियनि था, तव्हां माना मूंखे ऐं मुंहिंजी माईअ खे मारींदासीं ऐं मुंहिंजे माइटनि खे असां केस कराए ऐं ॿधाईंदासीं जेल में। तूं कंहिंखे अपील थो करी? मां तुंहिंजो छा चवणु आहे? SP नौशाद फिरोज़ ऐं DSP मोरो खे ऐं आला ऑफिसरनि खे मां इहा गुज़ारिश थो कयां त मां ऐं मुंहिंजी माई ऐं मुंहिंजे घर वारनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं हीअ असांजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे जेको असांखे ईंदड़ ॾुखे वक़्त में कमु अचे। हा बसि।